यो छोरो मिठू वरी असांजे घर आयो हो जा। अॼु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, इन छोरे खे असांजे घर में अचण जी इजाज़त कई ॾिनी आहे जो दूध खयो भॻो बीठो आहे हर अधु कलाक खां पोइ। मूं कोन घुरायो मिठूअ खे, तुंहिंजी भेणनि चयो त वञी काठियूं खणी अच। मूं लूणु चखियो त लूणु कोन हो। मूं छोकिरे खे चयो जल्दी लूणु वठी आ। वरी वाट ते गुरबाइती जसि मुंहिंजे लाइ खंडु वठी आ। उतां वरी सिपाही सिरोट भॼायसि। सिपाही सिरोट छो भॼायसि? अलाए सिपाहीअ खे शक थियो, हाजी लकुण जे दर ते बीठो आहे, किथे छोकिरी खे वरगाए त कोन पियो। पर मूं हुन सां सॼी हक़ीक़त कई त हू वापसि हली वियो। ॿुधंदा ॿुध पंहिंजे कननि सां पाण थी चवई हेॾो सारो ॻोठु ॾिसंदो हूंदो हे असांजे घर जे दर ते बीही सिपाहियुनि सां पंहिंजी ॻाल्हाई सिपाहियुनि सां। न न, मूं सिपाही खे घर घुराए वियारियो त तूं अच, असां तोखे सफ़ाई पेश कयूं। एतवारी घर वारी वॾो थी चवे त मूं सिपाही खे पाण चयो त घर अचो त असां सफ़ाई पेश कयूं। असांजो घर गंदो लॻो पियो, हे सफ़ाई पई पेश करे। टोक थी करे टोक मिड़ई टोक थी करे हिन जो कहिड़ो कमु जो न मिठूअ जे मथे थी सिपाहियुनि खे जेको आहे पार तूं कंदी। हे छा ॻोठ जी वॾेरी आहे, MP आहे, MLA आहे, चाहे अदा मिठू मुंहिंजो मारोट आहे, डिॼी वियो, फिको थी वियो वीचारो। खामखा वीचारो बेगुनाह बदिजी वञे हा। हिकिड़ो ॾींहुं या हिकिड़ी राति थाणे में विया त इज़त ख़राब थिएस हा न। भॼे भाई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मां जो हेतिरो वक़्तु जेल कटे आयुसि को आसमान किरियो? अदा उहा तुंहिंजी दिलि आहे, मिठू जी दिलि फूकणे जेतिरी आहे। ऐं जेकॾहिं मरी पया त मिठू पिते वारो आहे। ॿुध भूरल खान, ॿुध कंधार पंहिंजे माईअ जा लफ़्ज़। इहो मिठू पिते वारो आहे, बाक़ी तूं असां ॿई बेपिता हुई। बस मां ईअं कॾहिं चयो? ओ माई, मां तोखे बोखड़ो थो लॻा, शिश थो लॻा, ऊंदहि में पई थी तीर हलाई ऐं मां नथो सम्झां। छा चुपड़ियां मुंहिंजे वात में ॿार आहे? ओदा फिलहाल छद बुख लगी आ, मानी खाऊं पेट भरियूं, पोइ न ॻाल्हि खे ॾिसूं था। मिलंदी त झेड़ो कंदासीं न। आदा ॾिसो हाणे तूं ई ॿुधा सवेल में चवी मिठी सब्र जो फल मठो थींदो आहे न। तो सब्र कयो तॾहिं हे कमु थियो। तूं ऐं मां न पाण में विढ़ंदा रहो हा त शाम ताईं मानी कोन मिली आहे। हाणे बिस्मिल्लाह कर, हण गिरा। वोदा सब्र जो फल बराबर मिठो थींदो आहे, पर भाॼाई जेको बोड़ न थींदी आहे न, उहो बि कुदरती मिठो थींदो अथई। चरियो थियो जा भाॼी मिठी कीअं थींदी? चख ख़बर पइजी वेंदई। कीअं अदा? बिस्मिल्लाह मानी मिठाई ॿुध मांधाणी जे सब्र करण सां ई हर शइ मिठी थी थिए। तो भला चांहि में खंडु छो था विझूं? ईअं करण सां उहो खंड जा नोकड़ बची पवंदा, असां सब्र करे वेठा हूंदासीं। वाकई भुरल भाॼी मिठी आहे? हा मिठी, वाकई भाॼी मिठी आहे। कारो मुंहुं थिए न मिठूअ जो। मूंखे लॻे थो त मुआरो लूणु खणी वञी न कुर्बाइतीअ खे ॾेई आयो ऐं कुर्बाइती वारी खंडु खणी मूंखे ॾेई वियो। वरी नज़र कढी कारनामो कयो सही। अदा बखिया हिन जे करे थो असांजो केरु आहे, पर इहो ॿुध जेको हाजी लकुड़ आहे, इहो जॾहिं पंहिंजे धी कुर्बाई जे हथनि जी चांहि पियो थो जंहिंमें लूणु पियल हूंदो, उनजो कहिड़ो वशण थींदो लकुड़ लानतीअ जो? छा वरी छा थींदो? इहो लानती लकुड़ बेपितो आहे। लूणु त छा ज़हरो जे तरह बि खे कोन मरंदो, पक ॼाण त ज़हर में बि कोन मरंदी। अदा भला बेदो तरे जाई उहो खाई वञ। महिरबानी भाॼाई तुंहिंजी, वॾी महिरबानी। पटका बदिराए छॾी हिन बोड़ में, हाणे वरी बेदो पचाए थी ॾियां। जेकॾहिं ग़लतीअ सां बेदे में शैम्पू विझी छॾी त असां त वतंदासीं सॼे ॻोठ में वात मारो झिगूं कढंदा। असां शहर वञी पाण ई पकोड़ा सकोड़ा खाई को गुज़ारो कंदासीं, या झलक कंदासीं। तुंहिंजी महिरबानी, बेदो पचाए ॾियां। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।